बाबा जी तव्हांजो आहे इम्तिहान। साहब जेको सवाल पुछेव झटपट जवाब ॾिजो, झटपट। ये बाक़ाइदे यका ना लॻा पिया हुजो, ख़बर पए त मास्तर पढ़ाइनि था। तो ऐं साहब को सवाल पुछेव न, मुंहिंजे इशारनि ॾे ॾिसिजो, इशारनि ॾे। के छोरे खे सवाल जो जवाब न अचे त तोहफ़ लॻेव मुंहिंजे हथनि ॾे ॾिसिजो। ईअं न थिए त मुंहिंजो पटको धूड़ कराए विझो, मूंखे बेइज़्तो कराए विझिजो। इज़त कजो मुंहिंजी, ऐं हर सवाल जो जवाब ही ॾिजो, ठीकु आहे न? शाबाश बच्चन खे। अज तव्हांजो इम्तिहान आहे, जेको सवाल पुछां जवाब ॾींदो न? यस सर। ॿई ॿ घणा थिया? 4 4 + 4 घणा थिया? 8 5 + 5 घणा थिया? 10 10 मां 10 विया, बाक़ी घणा बचा? साईं 10 में 10 विया, बाक़ी बचो टुंग।